रहमान शहजाद अली अब्बासी चेयरमैन सिंध एम्प्लॉयज़ अलायंस डिस्ट्रिक्ट सखर गवर्नमेंट ऑफ सिंध जी हरदर्मी करे अज सिंध जा 41 डिपार्टमेंट तालाबंदी करे अज ते प्रेस क्लब ते एहतजाज कयूं था। असो वफ़ाक और 3 सूबन DRA दिनों आ सिंध गवर्नमेंट पांजी हरदर्मी ते बीठ करे असांखे ॾियण खां इनकार कियो। वो एहतजाज असो याद में हो तो पेंशन रिफॉर्म के नाले ते हिकिड़ो कारो कानून आंदो जेके असां सिंध जा तमाम मुलाज़िम रद्द कयूं था और गवर्नमेंट ऑफ सिंध का डिमांड कयूं था कि पंहिंजो DRA पेंशन रूल्स में जी तरमीम इहा असांखे ग्रुप इंश्योरेंस और बेनुअल फंड और असांजी तमाम मुलाज़िमनि जी पघारनि में 70 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वञे। न त ॿी सूरत में पहिरीं तारीख़ खां असांजा डिवीज़न लेवल ते एहतजाज शुरू थींदा। पहिरीं ते डिवीज़न सखर बंदि थींदी, 4 ते लाड़काणो, वरी शहीद बेनज़ीराबाद, हैदराबाद, मीरपुर खास और कराची। उन खां पोइ बि अगरि सिंध गवर्नमेंट न मञी त असांजो मेगा धरनो कराची में रखंदो जेको हिकिड़ो वॾो तवील जेसिताईं असांजा मुतालबा न मञंदा तेसिताईं उहो क़ाइमु दाइमु रहंदो। CM हाउस जे अॻियां धरनो जारी रहंदो।